अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेरदिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे राबेल खे आज़ाद कराईंदो। छा राबेल हाणे रस बालाजी खान सां शादी करे छॾींदो। छा सूबेदार हाणे मल्हार वारनि खे आज़ाद करे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मिर्ज़ा मलिक लामी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजह बेल से न करंदो काफ़ी सिंधियो सलाह ॿुधाई ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन था कयूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल जेको आहे मिठल खान खे दिलासा ॾींदो। मिठल खान खे चवंदो बस तूं परेशान न थी, तमामु जल्दी जेको असां रिस बालाजी खान मथां हमलो करे तोहार धीउ मिठल खे दिलासा ॾींदो त असां तोहार धीउ खे आज़ाद करे ईंदासीं। मतिलबु त राबेल खे आज़ाद करे ऐं उते रिस बालाजी खान खे मारे ईंदासीं। मिठल खान चवंदो त शेरदिल मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां, बस तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां मुंहिंजी न्याणी राबेल खे आज़ाद कयो। अगरि जेकर तव्हां उनखे आज़ाद करण में थोरी बि देरि कई त पोइ रिस बालाजी खान उनखे को न को नुक़सान पहुचाईंदो। शेरदिल चवंदो त रिस बालाजी खान अगरि जेकॾहिं राबेल खे को नुक़सान पहुचाए त पोइ उनजो पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाजी खान जेको आहे राबेल जे मथां घणो ई ज़ोर रखंदो ऐं राबेल जेको आहे उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेकर तूं मूंसां ज़बरदस्ती शादी करण जी कोशिशि कई त पोइ मां मजबूर थी करे तोखे माराए बि सघां थो ऐं तोखे ज़हर ॾेई तोखे पूरो बि करे सघां थो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रिस बालाजी खान चवंदो त राबेल तूं भले मूंखे मारे छॾ, बहरहाल तूं मुंहिंजी दिलि जो ठार ऐं हर हाल में मां पंहिंजी दिलि जो ठार पूरो कंदुसि ऐं तोखे पंहिंजो बणाए दिलि खे ठारींदुसि। राबेल चवंदो त अगरि जेकर तूं पंहिंजी दिलि खे ठारींदे त पोइ मां बि पंहिंजी दिलि खे ज़रूरु ठारींदुसि, तोखे ज़हर ॾेई तोखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। बहरहाल तूं जेको आहे पंहिंजो ज़बरदस्ती न बणाए सघंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सूबेदार जेको आहे मल्हार खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे तव्हांजी सॼी उमिरि जेको आहे जेल में गुज़री वेंदी। हाणे तव्हांखे आज़ाद करण वारो कोई बि न आहे। हाणे तव्हांजो भलो इन में त तव्हां जेको आहे रिस बालाजी खान खां माफ़ी वठो ऐं उनजी इला ज़रिए तव्हां उनखे हर हाल में माफ़ी वठो। अगरि जेकर तव्हां उनखां माफ़ी न वठंदो त पोइ कॾहिं बि तव्हांखे आज़ाद न कराईंदो। मल्हार चवंदो त मां मरंदो मरी वेंदुसि, बहरहाल कॾहिं बि रिस बालाजी खान खां माफ़ी न वठंदो भले मुंहिंजी सॼी उमिरि जेल में गुज़री वञे। बहरहाल मां जेको आहे इनखे माफ़ करण वारो न आहियां। तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे, छो जो हर हाल में वचन करे छॾियो आहे त इन रिस बालाजी खान खे ज़रूरु मारींदुसि, रुॻो मां हिकु चकर हिन जेल मां आज़ाद थियां। सूबेदार चवंदो त तव्हांजी सॼी उमिरि हिन जेल में गुज़री वेंदी। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। कहानी पसंदि सां ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।